असांजे YouTube चैनल सिंध आवाज़ नेटवर्क ते अवां ॾिसी सघंदा मालूमाती ऐं दिलचस्प वीडियोस सां गॾु पल पल जूं ख़बरूं। महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां तव्हांखे पल पल जी अपडेट ॾियूं पिया। मौसमियात खाते मूजिबि जून महीने में प्री मानसून बरसातूं शुरू थियण वारियूं आहिनि। इदारे मुताबिक़ जून महीने दौरान ॾखण ओभर सिंध में गजगोड़ सां तेज़ बरसातुनि जा इम्कान ज़ाहिर कया विया आहिनि। कराची, हैदराबाद, थरपारकर, छाछरो, नंगर पारकर, मिठी, ठट्टो, बदीन ऐं उन्हनि इलाइक़नि में तेज़ बरसातुनि जा इम्कान ज़ाहिर कया विया आहिनि। विचोली सिंध, नौशेरो फिरोज़, नवाबशाह, सकरंड, हाला, मोरो ऐं ॿियनि इलाइक़नि में दरमियानी खां तेज़ बरसातूं मुतवक़े आहिनि। ओलह सिंध, दादू, गोरग, सेवण, जोही, वाही पांधी में हल्की खां दरमियानी बरसात जा कुछ इम्कान ज़ाहिर कया विया आहिनि। उत्तर सिंध, सखर, लाड़काणू, ॾहरकी, कश्मोर समेत उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दरमियानी खां तेज़ बरसातूं मुतवक़े आहिनि। ज़रूरी नाहे सॼी सिंध में बरसात वसे। किथे किथे हल्की, किथे तेज़, किथे दरमियानी, किथे बूंदाबारी जा इम्कान मौजूद आहिनि। ॿिए तरफ़ इंडिया जे शहर कोलकाता, गुजरात ऐं राजस्थान खां सिंध में मानसून जूं हवाऊं जून महीने में सिंध में दाख़िल थींदियूं। वधीक अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ नेटवर्क।